अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक तोखां अॻु में असां केतिरी उम्मतुनि ॾांहुं रसूल मोकिलिया ऐं उन्हनि खे संदन नाफ़रमानियुनि ऐं बद अमलनि जे करे सख़्तियुनि ऐं तकलीफ़ुनि, तंगदस्तीअ, मुफ़लिसीअ ऐं बीमारियुनि सां पकड़ियोसूं त मन हू आजिज़ी कनि। पोइ जॾहिं असांजो अज़ाब मथनि आयो त पंहिंजी बद अमलनि जे करे हुननि आजिज़ी, अनकिसारी या तौबाज़ारी छो न इख्तियार कई। लेकिन अफ़सोस त संदन दिलूं सख़्त थी चुकियूं हुयूं ऐं वेतर शैतान संदन कयल कमनि खे मुज़ियुनि सजाए सिंगारे ऐं ख़ुशनुमा करे ॾेखारींदो रहियो त हू अञा वधीक धोखो खाई विया। पोइ जेका नसीहत कई हुयनि सा जॾहिं विसारियो, तंहिं महिल असां मथनि हर शइ जी फरावानीअ जा दरवाज़ा खोले छॾिया, एतिरे क़दुर जो जेके अता कई हुयूं तंहिं ते ॾाढो ख़ुशि थिया त असां हुननि खे ओचितो पकड़ियो। तॾहिं हू मायूस नाउमीद थी विया। पोइ उन्हनि माण्हुनि जी पाड़ पटी वई जिन ज़ुल्म कया ऐं सभु तारीफ़ ऐं सना अल्लाह खे ई जुगाए थी, जहाननि जो पालनहार आहे। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त ॾिसो, जेकॾहिं अल्लाह अव्हां जे कननि ऐं अव्हां जी अखियुनि खे खसे वठे ऐं तव्हां जी दिलुनि ते मोहर हणी छॾे त अल्लाह खां सवाइ ॿियो कहिड़ो महबूद आहे जो अव्हां खे उहे कुवतूं वापसि वराए ॾिए। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾिस त असीं कहिड़ी तरह पंहिंजूं निशानियूं या आयतूं वराए बयान करियूं था, पर पोइ बि हू मुंहुं मोड़े पासो करे वञनि था। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि खे चओ त कॾहिं तव्हां सोचियो आहे त जेकॾहिं अल्लाह तरफ़ां ओचितो या ज़ाहिर ज़हूर अज़ाब अची अव्हां ते कड़के त ज़ालिमनि माण्हुनि खां सवाइ को ॿियो हलाक कयो वेंदो ऐं असां रसूलनि खे रुॻो उन्ही करे मोकिलींदा आहियूं त नेकोकारनि खे ख़ुशख़बरी ॾियनि ऐं गुनाहगारनि खे हिदायत ऐं ख़बरदार कनि। पोइ जंहिं ईमान आंदो, पंहिंजी इस्लाह कई, उन्हनि खे न कोई भउ या खौफ़ आहे ऐं न उहे गमगीन थींदा। ऐं जिन असांजी आयतुनि खे कूड़ो कयो, उन्हनि खे संदन नाफ़रमानीअ सबबान ज़रूर अज़ाब पहुचंदो। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि खे चओ त मां अव्हां खे कोन थो चवां त को मूं वटि अल्लाह जा खज़ाना आहिनि ऐं न के आऊं गैब जो इल्म रखां थो, ऐं न के अव्हां खे चवां थो त को आऊं मलाइक आहियां। मां त फ़क़ति उन वहीअ जी पैरवी कयां थो जेको मूं ते नाज़िल कयो वञे थो। वरी बि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि खे चओ त छा हिकु हक़ जो मुनकर अंधो ऐं ॿियो हक़ जी रोशनी सां नवाज़िल सॼो बराबर थी सघनि था? पोइ छा तव्हां गौर ऐं फिक्र नथा करियो